अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हर रंग वेब चैनल ता हिन वक्त प्रोग्राम मेहमान साण करे मां हाँ जो मेज़बान उस्ताद गुलदायो। जी हाँ नाज़रीन, हर रोज़ कंहिं न कंहिं मेहमान सां कंदा आहियो मुलाक़ात। असांजे हिन प्रोग्राम जे दौरान अॼु बि असां वटि हिकिड़ी जेका शख़्सियत असांजी महिमान आहे जंहिंसां अवांजी मुलाक़ात कराईंदासीं, उहा शख़्सियत बि हिकु शाइर वारी शख़्सियत आहे, शाइर शख़्सियत आहे जंहिंसां तव्हांजी कराईंदासीं मुलाक़ात। सो हिन वक़्तु शाइर ज़मीर मुसाफ़िर जागीरानी असांजो महिमान आहे। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम। छा हाल आहे साईं? साईं अल्हम्दुलिल्लाह। ख़ुशि आहियो? अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो। अॼु तव्हां असांजे हिन हर रंग वेब चैनल जे स्टूडियो में आया आहियो, तव्हांखे असां दिलि जे गहराइनि सां भली कार था चऊं। महिरबानी साईं। तव्हां कीअं था महसूसु कयो हिते अचण खां पोइ? साईं तमामु घणी ख़ुशी थी ऐं यूट्यूब चैनल ते मां जॾहिं तव्हांजो प्रोग्राम ॾिठो, अच्छा, तमामु घणी ख़ुशी थी। कहिड़ो प्रोग्राम ॾिठो तव्हां? साईं हर रंग जे जी नाले सां। हा, तमामु घणी ख़ुशी थी। उहो कहिड़े दोस्त जो इंटरव्यू हुयो? उनमें असांजो सईद हावी साहबु हुयो। अच्छा, सईद हावी साहबु, मज़हर अली अब्बासी साहब जो, माशाअल्लाह। ऐं उन खां अलावा हिकिड़ो चांडियो साहबु हुयो शाइर। जी जी, पर इहे सभई प्रोग्राम तव्हां असांखे ॾिसी चुका आहियो, पोइ तव्हांजे दिलि में बि हिकिड़ी चाहत पैदा थी? तमामु घणो चाह पैदा थियो त साईं असां बि वञूं ऐं साईं जन सां असां बि ॻाल्हि ॿोल कयूं पंहिंजे दिलि जी। बिल्कुलु, ॾाढो सुठो, तमामु घणी ख़ुशी। भली आहियो, जी आहियो, असांखे ॾाढी ख़ुशी थी ऐं तव्हां पंहिंजे क़ीमती टाइम मां असांखे जेको आहे टाइम ॾिनो आहे। तव्हांजी जेकॾहिं तारीफ़ कराइणु चाहियूं असां पंहिंजे नाज़रीन सां त कीअं कराईंदासीं? तव्हां पंहिंजी तारीफ़ कीअं कराईंदव? साईं मुंहिंजो नालो ज़मीर हुसैन आहे जी, ज़ात जो जागीरानी आहियां। माशाअल्लाह। शाइरी में तख़ल्लुस मुंहिंजो मुसाफ़िर आहे। मुसाफ़िर तव्हांजो शाइराणो तख़ल्लुस आहे? जी जी साईं। अच्छा, तख़ल्लुस कॾहिं कॾहिं कंहिं शाइरनि खे उस्ताद बि ॾींदा आहिनि, इहो तव्हांखे पंहिंजे उस्ताद खां मिलियल आहे या तव्हां पंहिंजो पाण इहो तख़ल्लुस रखियो आहे? साईं उस्ताद जे तरफ़ां साहिल जो तख़ल्लुस हुयो। साहिल जी जी। ऐं उन टाइम ते असां पुराणे दौर में 90, 91, 92 जे दौर में या 93 में जी साईं स्टेज ड्रामा वग़ैरह बि कंदा हुआसीं। उन टाइम बि नालो साहिल ई हुयो। अच्छा, पोइ अॻिते हली जॾहिं दुनिया में घुमियासीं फिरियासीं या ही जाम जॾहिं घणो अॻिते वञी ॾिठोसीं त पोइ पंहिंजो नालो वरी पाण ई मटायोसीं। अच्छा, हा, मुसाफ़िर जे नाले सां। माना तख़ल्लुस तव्हां मटायो, नालो त तव्हांजो साॻियो ई रहियो। ऐं उन खां बाद कुझु गीत जो मशहूरु थिया मुसाफ़िर सां, माशाअल्लाह। त अल्हम्दुलिल्लाह इन नाले सां असांखे तमामु घणी पज़ीराई मिली, मोट मिली। अच्छा, तव्हांजी तालीम जेका आहे उहा तव्हां किथां किथां हासिलु कई आहे? प्राइमरी किथां हासिलु कयव? प्राइमरी तालीम पहिरें दर्जे खां 5 दर्जे ताईं कोसर मौला में डोमकी स्कूल हुयो। हा, प्राइमरी स्कूल। जी जी। ऐं उन खां बाद में पायलट हायर स्कूल में असां मैट्रिक उतां कईसीं। माशाअल्लाह, माना मैट्रिक ताईं तव्हांजी तालीम आहे। उन खां पोइ तव्हां वरी तालीम हासिलु न करे? ज़िमेवारियूं अची वेंदियूं, जॾहिं घर ॿार जूं ज़िमेवारियूं ऐं ॿियूं ज़माने जी ज़िमेवारियूं अची थी वञनि त पोइ यकीननि जेको आहे इहे शयूं अॻिते नथियूं वधनि। वरी पोइ तव्हां शाइरी जे तरफ़ आया हो, शाइरी जे तरफ़ अचण जो छा मतिलबु हो, कीअं कंहिंखां मुतासिर थियो? मां साईं तक़रीबन 3, 4 क्लास में पढ़ंदो हुउमि। जी हा। त उन दौर में कंहिं दोस्त मूंखे शाह साईं जो रिसालो तोहफ़े तौरु ॾिनो। माशाअल्लाह। जॾहिं तोहफ़े में रिसालो मिलियो त उन रिसाले खे जीअं मूं मुतालो कयो, उनखे पढ़णु शुरू कयो। जी जी। त कुदरती ॾात आहे, अलाह जे तरफ़ां ईअं सम्झो ॼण उहा ॾात मूंखे मिली वई। शाइरी हिकिड़ी ॾात आहे जेका कुदरत जे तरफ़ां इल्हाम जे सूरत में लहंदी आहे। ऐं मां उन दौर में माण्हू त हैरान थी वेंदा त उमिरि जो नंढड़ो आहे ऐं छोकिरो आहे, पढ़े थो टियों दर्जो ऐं एॾी वॾी शाइरी थो करे। अच्छा, उन वक़्तु बि शाइरी कंदा हो तव्हां या शाह साहब जी शाइरी पढ़ी ॿुधाईंदा? जा जॾहिं रिसालो पढ़ियोसीं, हा हा, उन खां मुतासिर थी करे बसि शाइरी अची वई। ऐं उहे जेके शेर मां उन दौर में लिखां पियो, हा, उन्हनि जो असरु ईअं सम्झो त ॼण माण्हू महसूसु ईअं पिया कनि त इहो जेको शेर जो पढ़े थो इहो शाह साईं जो आहे, अदे जो न आहे। अच्छा, माशाअल्लाह। अल्हम्दुलिल्लाह उन टाइम तमामु सुठी शाइरी पिया कयूं, हिनमहिल बि सुठी था। माना तव्हांजी शाइरी जी शुरूआति ईअं थी आहे त शाह साईं जे रिसाले पढ़ण खां पोइ तव्हांजे मन में हिकिड़ी ॼण शाइराणो ख़्यालु अची वेठो ऐं तव्हां शाइरी करणु शुरू कई। अॻिते हली पोइ असां उस्ताद कयोसीं वज़न बहर में। अच्छा अच्छा। जंहिंजो नालो आहे उस्ताद मोहम्मद मुराद तालिब खोसो। मोहम्मद मुराद तालिब किथां जा साईं जन? तो साईं जन बेसिकली शदादकोट जा। जी जी। पर हिते साईं जन जी रिहाइश आहे रसूलाबाद मौला में।
लाड़काने में। जी जी। साईं जन तमामु मोज़िज़ आहिनि। ऐं तव्हांजी रहाइश बि हिन वक़्तु मुंहिंजी साईं रहाइश हिन महिल मीरो खान चौक ते आहे। माना रसूलाबाद ऐं इहो मीरो खान चौक बसि आहे त सिटी सॼो गॾियल आहे, नंढो शहर आहे। इहो पुल खां हेॾा बिल्कुलु। क्रॉस कंदासीं। असांजो वरी मीरो खान चौक आहे, न्यू बस स्टैंड जे पासे ते। हा हा। रहाइश हिते आहे। अच्छा माशाअल्लाह। जी साईं। त तव्हांजी रहाइश आहे। तव्हांजो कारोबार आहे को? साईं कारोबार शुरू में त घणा कारोबार तब्दील कयासीं। जी जी। पर हींअर कारोबार आहे स्टेट एजेंसी जो। अच्छा। प्रॉपर्टी जो सुठो कारोबार आहे। जेकॾहिं माण्हू हुन में ईमानदारी सां हले थो त माना इहो बि बचनि जी रोज़ी मिले थी उतां। बिल्कुलु ॾाढो सुठो। तव्हांजी शाइरी जेको आहे हाणे असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाइणु चाहियूं त तव्हां पहिरियों कहिड़ो शेर ॿुधाईंदव? साईं जेके मां शुरूआती जेके उन पंहिंजे बालकपण में बचपन में नंढपण में उन ज़माने वारो जेकॾहिं शेर लिखिया कुझु उहे दोस्त खे नज़र कयूं था। जी। त वरी थियमि वेल रुनम सरतियूं राति, वरी थियमि वेल रुनम सरतियूं राति, अंदर इश्क उभामे सुरकन संदी सकरात, तन मंझि अथम तात मिलां छल महबूब सां। माशाअल्लाह। साईं ॿियो शेर हुयो त झूपा झांगियुनि जा। जी। मारूई उमिरि खे थी जवाबु ॾे। हा। त झूपा झांगियुनि जा मुंहिंजो जनी मन, तो वटि कोड़े कूड़ी दुनिया दौलत धन, तन जे न कयां सन मिटी आऊं मलीर जी। माशाअल्लाह। उन दौर में उन बालकपण में इहे जेके एॾा वॾा ख़्याल अचण या कुदरती माना सारंग हुयो, सुर सारंग। हा। शाह साईं जो हुयो। पर मूं हुन ते लिखियो त सारंग लधी सार मोचारनि मारुनि जी, वसियो वाह वॾ फुड़ो चरा गाह चारनि जी, नादारनि नारनि जी प्यास थी पूरी सफ़ा। माशाअल्लाह। या दौलत तुंहिंजो दीन इशरत ऐश ईमान, ज़रो न बचंदी ज़रो नाव नकी निशान, सोई खणु सामान कम अचई जो क़बर में। माशाअल्लाह। इहे साईं एॾा ज़बरदस्त बैत आहिनि ऐं इहे वज़न बहर जे हिसाब सां बि मूंखे ॾाढा ठीकु लॻनि था। त उन ज़माने में इन नंढे बालकपणीअ में तव्हां जेको आहे सो एॾा सुठा बैत उन खां बाद में मां तक़रीबन उस्ताद सां गॾु माना नंढो हुयुमि त मुशाइरनि में वेंदो हुउमि। अच्छा मुशाइरनि में बि विया साईं अल्हम्दुलिल्लाह। किथे विया आहियो? लाड़काणे में तक़रीबन जेके मुशाइरा थींदा उन मुशाइरनि में साईं गुल मोहम्मद शाह गुल बुखारी ऐं डॉक्टर बशीर अहमद शाद साहिबु जी जी ऐं ॿिया गुल हसन गोपाल साहिबु, इहे तमामु जेके वॾी शख़्सियतूं हूंदियूं उन्हनि जे विच में जॾहिं मां नंढी उमिरि वारो स्टेज ते वञी शाइरी पढ़ंदो हुउमि त पहिरियों मुंहिंजो नालो इहो खणंदा त भाउ नंढिड़ो शाइर अचे थो, नंढिड़ो शाइर अचे थो, उमिरि जो नंढो हुयुमि। त मुंहिंजो उस्ताद अल्हम्दुलिल्लाह मूंसां गॾु हूंदो, उनजी रहनुमाई हूंदी हुई। अच्छा। पोइ उस्ताद चवंदो यार तूं लॻे थो त मूंखां तूं वधीक शाइर थींदी, तुंहिंजे ख़्यालनि मां, छो त ख़्याल हर कंहिंजा आहे कुदरती ॾात, पर ख़्याल हर कंहिंजा पंहिंजा ख़्याल ॿुधाईंदो आहे त हीउ माण्हू कहिड़े मंज़िल ते वेंदो। ऐं उन उस्ताद खे अॼु बि मूं ते फ़ख़ुरु आहे, छो त मुंहिंजा काफ़ी गीत अल्हम्दुलिल्लाह सिंध धरती वारनि ॿुधा बि हूंदा ऐं ॿुधनि बि पिया। काफ़ी गीत मुंहिंजा मशहूरु थिया जी। उन्हनि गीतनि में पहिरियों मुंहिंजो मशहूरु थियो गीत सचो देशी हुयो। हाणे अॻु में त तव्हांजे गीतनि ते बि ईअं ज़रूरु ईंदासीं, छो त तव्हां शाइर आहियो ऐं असांजा नाज़रीन जेके असांखे हिन वक़्तु ॾिसनि था या ॿुधनि था या ॿुधंदा त तव्हांजी शाइरी बि तव्हां खां ज़रूरु ॿुधंदासीं। पर हाणे शाइरी जी तरफ़ त तव्हां अची वियो, हाणे रहनुमाई वरी पोइ जो वज़न बहर जे हिसाब सां उरूज़ जे हिसाब सां पंहिंजे उस्ताद खां वरिती ऐं उन तव्हांजी भरपूर रहनुमाई कई हूंदी, तॾहिं तव्हां एतिरी सुठी शयूं जेके आहिनि उहे लिखियूं आहिनि। त पहिरियों जेको गीत या गज़ल या वाई या कहिड़ियूं सिन्फ़ूं तव्हां लिखियूं आहिनि? साईं मां तक़रीबन गीत तमामु घणो लिखियो आहे। गीत लिखियो अथव? गज़ल बि लिखियो आहे। अच्छा। ऐं उन दौर में ख्वारिया हुजूं हिकिड़ी सन्फ़ आहे, माना कंहिंखे ख्वार करणु। अच्छा। इहा सन्फ़ बि लिखीसीं। ॿी किनाया हिकिड़ी सन्फ़ आहे, उहा बि लिखीसीं। ॿियो दोहीड़ो आहे ऐं शेर वग़ैरह कथा, इहे तक़रीबन सन्फ़ूं। नात लिखियोसीं, हमद लिखियोसीं। नात ऐं हमद बि लिखियो? जी अल्हम्दुलिल्लाह। इहे लिखियासीं, मनक़बत लिखियोसीं। अच्छा। काफ़ी माना शाइरी जा तमामु घणा इस्म जेको आहे उहो तव्हां लिखी चुका आहियो। पर हाणे तव्हां पंहिंजो उहो पहिरियों जेको आहे न, पहिरियों त जेका शाइरी तव्हां ॿुधाई त शुरू में शाह साईं जे रिसाले खां पोइ तव्हां इहा शाइरी करणु शुरू कई, हाणे उन खां पोइ पहिरियों गीत जेको तव्हां लिखियो या गज़ल लिखियो जेकॾहिं उहो ॿुधायो त बाबा। हा, गज़ल आहे त जीअण जी आरज़ू जिन खे
जीअण जी आरज़ू जिन खे मरण तन जे मुक़दर में। वाह। जीअण जी आरज़ू जिन खे मरण तन जे मुक़दर में, ॿुॾण लाइ पाण पिया उछलनि, ॿुॾण लाइ पाण पिया उछलनि, तरण तन जे मुक़दर में। वाह। वॾा तूफ़ान क्या हीला, वॾा तूफ़ान क्या हीला, नदिया आस जा उजिया। वाह। वॾा तूफ़ान क्या हीला, नदिया आस जा उजिया, विसाइण सां नथा विसजनि, ॿरण तन जे मुक़दर में। वाह 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 वाह। छॾे हिन देश धरती खे वसाए मुल्क ॿियो वेठा, माशाअल्लाह। जेके असांजा मारवाड़ा वञनि था हाँ। परदेस कमाइण। छॾे हिन देश धरती खे वसाए मुल्क ॿियो वेठा, रहण ख़ातिर वॾा वस कनि, वरण तन जे मुक़दर में। वाह वाह। साईं ॿियो आहे त मुसाफ़िर जे ॿधी नाहे, मुसाफ़िर जे ॿधी नाहे त कामयाबी बि नामुमकिन, मुसाफ़िर जे ॿधी नाहे त कामयाबी बि नामुमकिन, पहाड़नि जा हुजनि पुख़्ता, किरण तन जे मुक़दर में। वाह। जीअण जी आरज़ू जिन खे मरण तन जे मुक़दर में। वाह साईं ज़मीर मुसाफ़िर जागियाणी साहिब, ज़बरदस्त तव्हां असांखे जेको आहे पंहिंजी शाइरी ॿुधाई। अञा को ॿियो गीत बि ॿुधाइणु चाहियो? साईं जेकॾहिं प्रोग्राम में इजाज़त आहे। प्रोग्राम में तमामु घणी इजाज़त आहे, तव्हां दिलि खोले पंहिंजी शाइरी जेका बि वणेव उहा असांखे ॿुधाए सघो था। ऐं असांजा नाज़रीन, असांजा सामाइन जेके हिन वक़्तु ॿुधनि था ॾिसनि था, उहे ख़ुदि चाहींदा आहिनि त असांखे घणे खां घणी ऐं सुठे खां सुठी शाइरी ॿुधण जे लाइ, ॾिसण जे लाइ मिले। सो हाणे तव्हां जेको आहे न बिस्मिल्लाह कयो, अञा को ॿियो बि नगमो असांखे। साईं मूं तक़रीबन हिन देश ते, हिन वतन ते, हिन धरती ते, हिन माण्हुनि ते तमामु घणो लिखियो आहे। ऐं मां सम्झां थो उहो शाइर नाहे जेको पंहिंजे माण्हुनि जी ॻाल्हि न करे, पंहिंजे धरती जी ॻाल्हि न करे। जेको कंदो उहो शाइर अमर आहे, उनखे शाइर चवंदासीं। अमर आहे। उस्ताद बुखारी, हा, इब्राहिम मुंशी, ज़ख्मी चांडियो, या ॿिया जेके बि वॾा नाला आहिनि, शेख हयाज़ आहे, तबसुम साहब आहे, या सभिनी माण्हुनि पंहिंजे धरती देश ऐं धरती जे माण्हुनि जी ॻाल्हि कई। असांजी नई टी जो तमामु उभरंदड़ शाइर नवीद नाज़ भट्टी साहब आहे। जी जी। जंहिं तमामु घणो धरती ते लिखियो आहे। बिल्कुलु। ऐं उन धरती जे लाइ आहे दुश्मन खे ललकार। जी। मां जेकॾहिं कॾहिं इहे तरन में ॻायो आहे? उहो तरनम बि पोइ ॿुधायूं था, पर हीअ शइ वरी जी 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 बिस्मिल्लाह, हिन जी अञा धुन कंपोज़ न थी आहे। जी जी जी। हुनजे करे जी। मुंहिंजा दुश्मन मूंखे मारणु थो चाहिनि, मुंहिंजा दुश्मन मूंखे मारणु थो चाहिनि, मां मरंदुसि, मां मरंदुसि। मुंहिंजा दुश्मन मूंखे मारणु थो चाहिनि, मां मरंदुसि, पर तोसां वाइदो वचन आहे, वरी बि मां वरंदुसि, वरी बि मां वरंदुसि। मुंहिंजा दुश्मन मूंखे मारणु थो चाहिनि, मां मरंदुसि, पर तोसां वाइदो वचन आहे, वरी बि मां वरंदुसि। मुंहिंजे शहीद थियण खां पोइ ज़िलज़िला ॾिसंदे, मुंहिंजे शहीद थियण खां पोइ ज़िलज़िला ॾिसंदे, सुहिणी हिन सिंध जे माण्हुनि में वलवला ॾिसंदे, ज़िंदा हिन क़ौम में तूं ज़िंदा हौसला ॾिसंदे, हिकु नई सोच फ़िक्र जा तूं सिलसिला ॾिसंदे, आंधी तूफ़ान मिसल मौज मरहला ॾिसंदे, मुंड मुंडनि सां हूंदे काह काफ़िला ॾिसंदे, चो तरफ़ हारी नारी भूई भरजला ॾिसंदे, आगे आतिश फिशां थी शोला हवा में उॾंदुसि, मुंहिंजा दुश्मन मूंखे मारणु थो घुरी, मां मरंदुसि, पर तोसां वाइदो वचन आहे, वरी बि मां वरंदुसि। वाह। मुंहिंजे हिन खून जी ख़ुशबू बि रंग लाईंदी, मुंहिंजे हिन खून जी ख़ुशबू बि रंग लाईंदी, मुंहिंजी मोहबत जा तराना ही सिंध ॻाईंदी, मुंहिंजी हीअ आह दाह आम खे उत्साईंदी, हर सिंधी जवान खे जज़्बो ॾेई जाॻाईंदी, अमर जे थञ जो हीअ क़ौम हक़ु निभाईंदी, विछा विसारे हिकिड़े थाम में गॾु खाईंदी, ऊंदा ही ॿाट में रोशन थी लाट मां ॿरंदुसि, मुंहिंजा दुश्मन मूंखे मारणु थो घुरी, मां मरंदुसि, पर तोसां वाइदो वचन आहे, वरी बि मां वरंदुसि। जो ॾिठो ख्वाब अथमि, ख्वाब सो पूरो थींदो। माशाअल्लाह। जो ॾिठो ख्वाब अथमि, ख्वाब सो पूरो थींदो, ॾुखनि सूरनि ऐं ग़मनि जो बि सिजु लही वेंदो, रब कंदो भाॻ भरियो अहिड़ो ॾींहुं भी ईंदो, रोई हथड़ा थो खणा ख़ुशियूं सिंध खे ॾींदो, मुंहिंजो मारू ऐं सांगी शाल जुग जुग जीअंदो, मुर्क मुख ते ऐं सदा खीर खंडु पियो पीअंदो, सिंधु सिंधियुनि जो वेरी पाण ई पियो लोड़ींदो, मां मुसाफ़िर ज़मीर, मां मुसाफ़िर ज़मीर, गुल थी खीर में तरंदुसि, मुंहिंजा दुश्मन मूंखे मारणु थो घुरी, मां मरंदुसि, पर तोसां वाइदो वचन आहे, वरी बि मां वरंदुसि।
माशाअल्लाह। त नाज़रीन, हिन वक़्तु असां वटि जेको महिमान शख़्सियत आहे उहो शाइर आहे दोस्त, ऐं शाइर आहे ज़मीर मुसाफ़िर जागीरानी, जंहिंजी शाइरी अवां भरपूर नमूने सां ॿुधी रहिया आहियो। साईं, कॾहिं जेको आहे सो इहो बि ख़्यालु आयो त तव्हां जे एतिरी सारी शाइरी कई आहे उनखे तव्हां जेको आहे सो किताबी सूरत में आणियो? बिल्कुलु साईं, ख़्यालु तमामु घणो आयो आहे जी ऐं जी। तक़रीबन 2-4 किताबनि जी शाइरी थींदी। अच्छा, 2-4 किताबनि जेतिरी शाइरी तव्हां वटि मौजूदु आहे? अल्हम्दुलिल्लाह। जी। हींअर मां सहेड़ियां पियो। अच्छा। मुंहिंजो माइट आहे साजिद सिंधी साहब, हाँ। कराची हैदराबाद में जी जी। संबारा पब्लिकेशन में आहे। जी जी। सो उन सां बि मुंहिंजी मुलाक़ात थी हुई इन सिलसिले में। अच्छा। त को ज़िंदगी जो सरमायो शाइर जो किताबु हूंदो आहे। बिल्कुलु। सो मूं इहा ई सोच रखी त उहो सॼी ज़िंदगी माण्हू जीअरो थो रहे न, साईं, माण्हू जेतिरा जेतिरा पढ़ंदा वेंदा उन्हनि खे अॻियां माण्हू। मूं इहा ई सोच रखी त हिकिड़ो किताबु हुजे सरमायो ज़िंदगी जो। बिल्कुलु। बाक़ी तक़रीबन गीत त 400-500 गीत पब्लिशर बि तव्हांखे पंहिंजो मिली वियो आहे साईं। साजिद साहब। हा ऐं साईं, तव्हां रहनुमाई बि तमामु सुठी कंदो। तव्हां वटि किताब तमामु वॾो शाइर बि आहे। जेतिरो मवाद बि आहे त पोइ चवंदा आहिनि त नेकी ऐं पूछ पूछ। हा बिल्कुलु बिल्कुलु। इन नेकी जे कम में तव्हांखे देरि करणु न देरि न कंदासीं। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, हाणे को तरन्नुम में बि हिकिड़ो असांखे गीत ॿुधायो पंहिंजो। हा बिल्कुलु। जी हाँ नाज़रीन, हिन वक़्तु असां महिमान प्रोग्राम में तव्हां सां गॾु आहियूं ऐं अॼु असांजी जेका महिमान शख़्सियत आहे उहे शाइर दोस्त आहिनि ऐं शाइर दोस्त आहिनि ज़मीर मुसाफ़िर जागीरानी साहब, जेके तव्हांखे पंहिंजी शाइरी ॿुधाए रहिया आहिनि। मुंहिंजो साईं तमामु जग मशहूरु हिकिड़ो गीत आहे, अवामी शाइरी आहे। जी जी। उहो असांजे फ़नकार बरकत गोपाल साहब ॻायो। अच्छा। तमामु सुठे अंदाज़ में ऐं तमामु हुनजो मशहूरु थियो गीत। माशाअल्लाह। ऐं आहे थोरो चंचल ऐं माण्हुनि जे ज़हन में पोइ हाणे कहिड़ी बि सोच हुजे। जी जी। पर मां नुमाइंदगी कई आहे। जी जी। वीचारा असांजा ग़रीब आहिनि। पहिरियों 2012 में मुंहिंजो गीत नओं आयो, तमामु सुठी मक़बूलियत हुन माणी। अच्छा। उहो तव्हांजे नज़र कंदो। माशाअल्लाह। जी बिस्मिल्लाह। सॼो ॾींहुं थो चिंगी हलायां। अच्छा, इहो तव्हांजो गीत आहे? जी सही। हा, इहो ॾाढो मशहूरु थियो। सॼो ॾींहुं थो चिंगी हलायां, तुंहिंजे लाइ पिरी थो कमायां। सॼो ॾींहुं थो चिंगी हलायां, तुंहिंजे लाइ पिरी थो कमायां। घर ॾींदो रुपियो बि मनायां, घर ॾींदो टको बि मनायां, तुंहिंजे लाइ पिरी थो कमायां। झुड़ी फुड़ी झोले गर्मी थधि में पिरी, शादी गमी हड़तालुनि में कढियमि पिरी। तोॾे इज़ी लोड थो करायां, तोॾे इज़ी लोड थो करायां, तुंहिंजे लाइ पिरी थो कमायां। तुंहिंजे ख़्यालनि में ब्रेक या फेल थी वई, तुंहिंजे आशिक खे प्यारा जेल थी वई। थाणे मां तो सां ॻाल्हायां, थाणे मां तो सां ॻाल्हायां, तुंहिंजे लाइ पिरी थो कमायां। पंहिंजी गाॾी ते ज़मीर तुंहिंजो नाम लिखियो, खुलिया भाग मुसाफ़िर आहियां सदाईं सुखियो। पंहिंजी गाॾी ते ज़मीर तुंहिंजो नाम लिखियो, खुलिया भाग मुसाफ़िर आहियां सदाईं सुखियो। फुल रेस ॾेई थो भॼायां, साईं ख़ुशी में आहे। फुल रेस ॾेई थो भॼायां, तुंहिंजे लाइ पिरी थो कमायां। सॼो ॾींहुं थो चिंगी हलायां, तुंहिंजे लाइ पिरी थो कमायां। माशाअल्लाह, ॾाढो ज़बरदस्त। ॾाढो इहो गीत ॾाढो मक़बूल वियो। ऐं जंहिं बि छो त मां तमामु घणो सफ़र कंदो आहियां चिंचिन ते, ऐं इन चिंचिन में इहो गानो कंहिं दौर में अॼु खां 2-4-5 साल अॻु में तमामु घणो जेको आहे सो ॿुधोसीं। पोइ मां बि सोचींदो हुउमि त हिन जो शाइर नालो त खणे थो ज़मीर, पाण ज़मीर सां कॾहिं मुलाक़ात थींदी अलाए न थींदी, पर इहा असांजी ख़ुशकिस्मती आहे जो तव्हां सां असांजी असांखे बि तमामु घणी ख़ुशी थी आहे, मुलाक़ात तव्हां सां थी आहे। ऐं तमामु सुठियूं ॻाल्हियूं, तव्हांजूं दिलि जूं ॻाल्हियूं, मन जूं ॻाल्हियूं असां ॿुधी रहिया आहियूं, असांजा नाज़रीन बि ॿुधी रहिया आहिनि, सामाईन बि ॿुधी रहिया आहिनि। हाणे हिन वक़्तु तव्हां अञा बि पंहिंजे दिलि जी का तमन्ना वारी शाइरी अहिड़ी जेका तव्हांखे पाण खे वणंदड़ हुजे, छो त असां चवंदा आहियूं त जेका शाइरी आहे उहा ॼण शाइर जी औलाद आहे। हाणे औलाद में 5 पुट हुजनि, 7 धीअरूं हुजनि या कुझु, उन में को न को हिकिड़ो ॿारु ज़रूरु प्यारो थींदो आहे। तव्हांखे बि को अहिड़ो गीत गज़ल जेको तव्हांखे सुठो लॻंदो हुजे उहो ज़रूरु असांखे ॿुधायो। चौसिटो आहे हिकिड़ो। वाह वाह।
वक़्त ऐं हालात सां विढ़ंदो अचां थो दोस्तो। वक़्त ऐं हालात सां विढ़ंदो अचां थो वक़्त ऐं हालात सां विढ़ंदो अचां थो दोस्तो। पेचरा मुश्किल मगर रिढ़ंदो अचां थो दोस्तो। वाह। वक़्त ऐं हालात सां विढ़ंदो अचां थो दोस्तो। पेचरा मुश्किल मगर रिढ़ंदो अचां थो दोस्तो। चप सिबी पंहिंजा मुसाफ़िर मुंहुं छॾिया मजबूर थी। वाह। चप सिबी पंहिंजा मुसाफ़िर मुंहुं छॾिया मजबूर थी। कसु संधीअ कणछीअ अंदरि कढ़ंदो अचां थो दोस्तो। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। वक़्त ऐं हालात सां विढ़ंदो अचां थो दोस्तो। चो सुठो हुयो, ॾाढो बहितरीनु चो सुठो तव्हांजो। जी असां में हिन वक़्तु ज़मीर मुसाफ़िर जागीरानी असांजे प्रोग्राम महिमान में महिमान आहिनि ऐं हू तव्हांखे पंहिंजो गीत वरी ॿुधाईंदा। जी साईं। ॾिसो, कलम जे ज़ोर ते वेठा अंदर जी बाहि मारियूं था। वाह। कलम जे ज़ोर ते वेठा अंदर जी बाहि मारियूं था। लिखूं ज़ालिम खे था ज़ालिम ऐं पंहिंजो हियांव ठारियूं था। वाह 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 वाह। कलम जे ज़ोर ते वेठा अंदर जी बाहि मारियूं था। लिखूं ज़ालिम खे था ज़ालिम ऐं पंहिंजो हियांव ठारियूं था। ग़ुलामी नफ़्स खां नफ़रत। ग़ुलामी नफ़्स खां नफ़रत। न का ख़्वाहिश न का हसरत। माशाअल्लाह। ग़ुलामी नफ़्स खां नफ़रत। न का ख़्वाहिश न का हसरत। ख़ुदा राज़ी रहे जंहिंमें। ख़ुदा राज़ी रहे जंहिंमें ईअं बसि वक़्तु गुज़ारियूं था। कलम जे ज़ोर ते वेठा अंदर जी बाहि मारियूं था। सदा सदमन ऐं उधमन में सदा सदमन ऐं उधमन में हयाती जीअ खे झोरे। सदा सदमन ऐं उधमन में हयाती जीअ खे झोरे। ॻरे जीअं मेण तीअं पंहिंजे हॾनि जो मांस उॻारियूं था। वाह 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 वाह। कलम जे ज़ोर ते वेठा तशबीह। कलम जे ज़ोर ते वेठा अंदर जी बाहि मारियूं था। लिखूं ज़ालिम खे था ज़ालिम ऐं पंहिंजो हियांव ठारियूं था। मिलण ते वई लॻी बंदिश। मिलण ते वई लॻी बंदिश। हा। ख़बर नाहे कॾहिं टुटंदी। हा। मिलण ते वई लॻी बंदिश। ख़बर नाहे कॾहिं टुटंदी। पिरी प्यारा परे वारा। पिरी प्यारा परे वारा। पिरी प्यारा परे वारा सॼण साहनि में सारियूं था। पिरी प्यारा परे वारा सॼण साहनि में सारियूं था। कलम जे ज़ोर ते वेठा अंदर जी बाहि मारियूं था। लिखूं ज़ालिम खे था ज़ालिम ऐं पंहिंजो हियांव ठारियूं था। वतुन वागुन जे वातन में। वाह। वतुन वागुन जे वातन में इन ई फ़िक्रात सोचनि में। वतुन वागुन जे वातन में इन ई फ़िक्रात सोचनि में। ॿुॾल तक़दीर जा ॿेड़ा ॿुॾल तक़दीर जा ॿेड़ा ख़्यालनि में पिया तारियूं था। वाह वाह। कलम जे ज़ोर ते वेठा अंदर जी बाहि मारियूं था। सदाइन सिंध जा वारिस मुसाफ़िर दर बदर भटकनि। जी। सदाइन सिंध जा वारिस मुसाफ़िर दर बदर भटकनि। ॾिसी मजबूर ई माण्हू अखियुनि मां आब हारियूं था। कलम जे ज़ोर ते वेठा अंदर जी बाहि मारियूं था। लिखूं ज़ालिम खे था ज़ालिम ऐं पंहिंजो हियांव ठारियूं था। वाह साईं। मुसाफ़िर ज़मीर मुसाफ़िर जागीरानी साहिबु तव्हांजी ख़ूबसूरत ऐं तमामु बहितरीनु शाइरी जेका आहे असां बि ॿुधीसीं, असांजे नाज़रीन बि हाज़रीन बि ॿुधी। अञा बि को तव्हांजे दिलि जे तमन्ना वारो को अहिड़ो गीत गज़ल हुजे त तव्हां असांखे ॿुधायो भली। इहो आख़िरी गज़ल हूंदो ऐं उनखां पोइ तव्हां खां हिकिड़ो मैसेज वठंदासीं पंहिंजे सामाइन जे लाइ। तेसि ताईं असांजे प्रोग्राम जो साईं मुंहिंजो तमामु जग मशहूरु गीत हुयो। जी जी दोस्त हाणे बि ॿुधंदा हूंदा। अच्छा। जिते बि ज़ुल्म जबर या नाइंसाफ़ियूं ॾाढ थींदो आहे उते ई मुंहिंजो गीत तमामु घणो माना हलंदो आहे प्रोग्रामनि में। अच्छा। असांजे तमामु सिंध जो नओं उभरंदड़ नौजवान फ़नकार आहे शाहिद अली बबर साहिबु। जी जी। मुंहिंजो उन गीत ॻायो ऐं तमामु मशहूरु आहे। अच्छा, शाहिद बबर जी ॻाल्हि जॾहिं निकिती त को ॿियनि कहिड़नि कहिड़नि फ़नकारनि राॻनि तव्हांखे ॻायो आहे? साईं सभ खां पहिरियां बरकत गोपांग ॿुधायो। मुंहिंजी दिलि जी जेका ख़्वाहिश हुई हा हा उहा हुई उस्ताद मंज़ूर सखीराणी। माशाअल्लाह। उन बि मूंखे अलहमदुलिल्लाह ॻायो। वाह वाह। ऐं असांजे शाहिद अली बबर साहिबु, माशाअल्लाह। बरकत अली गोपांग साहिबु, वाह वाह। कंबर जो आहे नौजवान मास्टर साजिद अली। अच्छा। ऐं लाड़काणे जो आहे तमामु उभरंदड़ नौजवान आहे मास्टर इम्तियाज़ अब्बासी साहिबु। अच्छा अच्छा। ऐं असांजे सरमन सिंधी सां तमामु उनजो बहितरीनु आवाज़ु आहे, उन सां मैच करे थो। उनजो नालो आहे सैयद एजाज़ सरमन। उहो बि आहे साईं गंबट साइड जो। अच्छा अच्छा। रहाइश उनजी लाड़काणे में आहे। माशाअल्लाह। उनखां अलावा नगमा नाज़ असांजो
इहो मुमताज़ मोलाई साहब मुमताज़ मोलाई बि ऐं तव्हां ॿिया सिंध जा काफ़ी सिंगर आहिनि जिन मूंखे ॻायो आहे। अच्छा। तमामु बहितरीनु सिंगर। इहो बि एज़ाज़ आहे त एतिरा घणा सिंगर हिकिड़े जेको आहे शाइर खे ॻाइनि था त माना हुनजी शाइरी ॻाइण जे लाइक़ु आहे। त इहो तव्हांजे लाइ तमामु सुठो एज़ाज़ आहे, तव्हांखे मुबारकूं हुजनि। अच्छा, हाणे कंहिं मक़बूल नगमे जी ॻाल्हि पई कई तव्हां, बिल्कुलु सही। त हिन वक़्तु बि दोस्त ॿुधो शाहिद बबर जो, शाहिद बबर मुंहिंजा असल में ॿ गीत ॻाया आहिनि। जी जी। हिकिड़ो मुंहिंजो गीत ॻायो हुई त हणी तीर तुनकनि जा ताना उलारे, हणी तीर तुनकनि जा ताना उलारे, वरी टहक ॾींदा असांखे रुआरे। हिकिड़ो मुंहिंजो इहो गीत ॻायो हुई। उन खां बाद में ॿियो मुंहिंजो गीत ॻायो हुयो, उहो तमामु जग मशहूरु थियो त उथ जाॻ सिंधी, उथ जाॻ सिंधी, घणा कुर्ब कया अथई घेरनि ते। वाह, इहो उथ जाॻ सिंधी, तमामु घणो मक़बूल गीत आहे। जी जी। उथ जाॻ सिंधी, उथ जाॻ सिंधी, घणा कुर्ब कया अथई घेरनि ते, तो रहम कयो पए रहज़न ते, हई पाण कुहाड़ो पेरनि ते। थी सादो कई जो सबुरु, ॾिस धारिया देस अंदरि, हाणे थो रतु रड़ी जॾहिं फट थियई जेरनि ते। पंहिंजे पापी पेट भरण ख़ातिर छो टोलियूं टोलियूं ठाहीं थो, ईअं सिंध आज़ादु न थी सघंदी, ॾस कहिड़ो मक़सदु चाहीं थो। वेरी वतन जा तोखां विसरी विया, पंहिंजनि जा झुगड़ा ड्राहीं थो, जेको सिंध अमड़ जो कर्ज़ो अथई, सो कहिड़े तरीक़े लाहीं थो। पंहिंजूं अखियूं खोले अदा, न ही मारूं रोल अदा, एॾो एतमाद न कर तूं मंदनि मेरनि ते। उथ जाॻ सिंधी, उथ जाॻ सिंधी, घणा कुर्ब कया अथई घेरनि ते। थे सिंध दुश्मन जो साथारी, हलो अॻिते हक़ हिसाब ॾींदे। थे सिंध दुश्मन जो साथारी, हलो अॻिते हक़ हिसाब ॾींदे। चंद टकनि जी लालच एवज़, सिंध धरतीअ खे पियो अज़ाब ॾींदे। जंहिं जी जल जी तूं हंज पले, तंहिंखे बदिलो अहिड़ो ख़राबु ॾींदे। पंहिंजे मारुनि सांगियुनि झांगियुनि जे, ईअं अखिड़ियुनि में तूं आब ॾींदे। मूंखे तो ते हैरत आहे, मूंखे तो ते हैरत आहे, कहिड़ी तुंहिंजी गैरत आहे, पंहिंजे हथड़नि सां विहारे धारिया देरनि ते। उथ जाॻ सिंधी, उथ जाॻ सिंधी, घणा कुर्ब कया अथई घेरनि ते। साईं आख़िरी मिसरो पंहिंजे नाले जो आहे। तूं विसार भली, हा विसार भली, तूं विसार भली, हा विसार भली, मां वेरी कीअं विसारींदुसि, जिन अज़ियत ॾेई ईज़ायो पए, कीअं खिली वञी खीकारींदुसि। जिन ॿोरनि अंदरि लाश ॾिना, कीअं गॾिजी उन्हनि सां घारींदुसि। मां आहियां हिलाली मुसाफ़िर पुटु, मां आहियां हिलाली मुसाफ़िर पुटु, कीअं ज़मीर पंहिंजो मारींदुसि। उहो मंज़रु कीअं विसरे, उहो मंज़रु कीअं विसरे, हिन दिलि मां कीअं निकिरे, ॾिठा मूं कीस कहर पंहिंजे दोदनि शेरनि ते। उथ जाॻ सिंधी, उथ जाॻ सिंधी, घणा कुर्ब कया अथई घेरनि ते। वाह साईं, ज़मीर मुसाफ़िर जागीरानी साहिबु, तमामु बहितरीनु गीत ऐं तव्हांजा इहे सॼी सिंध पर सॼी दुनिया में जिथे जिथे बि सिंधी रहनि था, तव्हांजो इहो गीत ज़रूरु जेको आहे सो उहे ॿुधनि था ऐं हिनखे साराहिनि था। इहो तव्हांजे लाइ वॾो एज़ाज़ आहे। सो हाणे हिन वक़्तु आख़िर में असांजे प्रोग्राम पंहिंजे पुॼाणी ते पहुचण वारो आहे। तव्हां असांजे सिंधी क़ौम लाइ, सिंधी माण्हुनि लाइ, असांजे समाज जे लाइ कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदव? साईं, मां पंहिंजे सिंधियुनि जे लाइ, पंहिंजे भाइरनि जे लाइ इहो पैगाम ॾींदुमि त नबी साईं जी हदीस आहे, धरती सां वतन सां मोहबत ईमान जो हिसो आहे। बिल्कुलु साईं जन जी इहा हदीस आहे। ऐं पंहिंजे वतन, पंहिंजे धरती, पंहिंजे मारुनि, पंहिंजे सांगियुनि, पंहिंजे झांगीरनि सां मोहबत कयो, प्यारु कयो। ऐं सभ खां वॾो जेको असां सिंधियुनि जो हथियार आहे, उहो तालीम आहे। जी, जेतिरो थी सघे तालीम खे आम कयो, पंहिंजे बचनि खे तालीम पढ़ायो, दीनी तालीम बि, दुनवी तालीम बि। इन में असांजी आख़िरत जी बि कामयाबी आहे ऐं हिन दुनिया में बि कामयाबी आहे। असां सिंधियुनि जे लाइ घणे में घणो, छो त दुनिया जी तरक़ी थींदी उते आहे। उहा क़ौम कॾहिं बि तरक़ी न कंदी आहे जंहिं क़ौम में तालीम न हूंदी आहे। जी, जंहिं क़ौम खे तालीम न आहे, उहा क़ौम तबाह ऐं बर्बादु आहे। असां सिंधी ख़ासि करे, असां सिंधियुनि जी सदियुनि खां तारीख़ हिकिड़ी 5000 साल पुराणी तहज़ीब आहे। उन तहज़ीब खे उजागर करण जे लाइ, उन तहज़ीब खे रोशन करण जे लाइ सभ खां पहिरियों असांखे तालीम ते तवजो ॾियणो पवंदो। आला तालीम औलाद खे पढ़ायो, औलाद खे दीनी तालीम बि पढ़ायो, पाण बि अॻिते वधो ऐं आख़िरत में बि कामयाबी, हिन दुनिया में बि कामयाबी। महिरबानी। तमामु घणी महिरबानी ज़मीर मुसाफ़िर जागीरानी साहिबु। सो नाज़रीन, हिन वक़्तु असांजो प्रोग्राम जेको महिमान आहे, उनजो वक़्तु पंहिंजे पुॼाणी ते थो पहुचे। इंशा अल्लाह ताला वरी कंहिं ॿिए महिमान सां असां मुलाक़ात कबी। तेसि ताईं उस्ताद गुलदायो खे पंहिंजे अॼोके प्रोग्राम मां ॾियो इजाज़त। अल्लाह वाही, अल्लाह निगहबान।